अपडेट शेयर करासीं अवां सां फैज़गंज मां अहमद खान चांग जी रिपोर्ट मूजिबि फैज़गंज में नाले वारी एनजीओ साफ़को में मनपसंद भोतारनि जे माण्हुनि जा फार्म भरण लॻी आहे। नूर खां महरूम तारिक अली भंगो, आशिक अली भंगो जेके जाइ जमा खां अखियुनि जी रोशनी खां नाबीन आहिनि, फैज़गंज तालकेदार मुस्तफ़ा बगड़ जी सिफारिश ते मनपसंद 200 जे माण्हुनि जा साफ़को एनजीओ फार्म भराए थी। अहिड़ो बयानु मुतासिरनि पारां ॾिनो वियो आहे। मसलो इहो आहे असां ही भंग पिण मार्ज़ पिया कयूं त असां ॿ भाइर ऐं अखियुनि खां मोथाज न बीन, सो इन जे करे माना ही जेका साफ़को वारनि जी टीम आई गुलाम मुस्तफ़ा बगड़ साहब जी, इन में अॻुवाण हुयो शाहनवाज़ खंड जंहिं पंहिंजी मनपसंदी ते फार्म भरिया आहिनि। ऐं असां हीअं तव्हां ॾिसो पिया त असां बिल्कुलु अखियुनि खां मोथाज ऐं नाबीन आहियूं, ॿ भाइर असां बीठा आहियूं। इहो असां अपील था कयूं गुलाम मुस्तफ़ा बगड़ खे त असांजा फार्म हिननि कोन भरिया आहिनि, असांजा फार्म बहाल कया वञनि, भरिया वञनि। असां ग़रीबनि जी इहा अपील ॿुधी वञे असां वरी अर्ज़ु कंदासीं गुलाम मुस्तफ़ा बगड़ साहब जिन खे असांजा फार्म भरिया वञनि। असांजा हिननि फार्म न भरिया आहिनि ठीकु। शाहनवाज़ खंड वारनि।